यार मां छा पियो चवां सभिनि बेवड़नि खे हिते छॾ कयूं। ऐं पोइ सभु बड़वा गॾु थी करे मस्तु वेही करे शाट हणूं नचूं टुपऊं चकणो खाऊं। छा थो चएं पियो, ॾाढो मज़ो अची वेंदो। हा हा हल। अगरि मां चवां कॾहिं चंबो न खाधो, अगरि मां चवां कॾहिं चंबो न खाधो, अगरि मां चवां कॾहिं लत न खाधी, अगरि मां चवां कॾहिं लत न खाधी त पोइ सम्झो मां ॾाढी मार खाधी आहे। कम ऑन। इंडिया जे रोडनि ते एॾा खॾा छो आहिनि? मुंहिंजा सभु सामान लुॾी वेंदा आहिनि। ॿुध मुंहिंजा भाउ, मां तो जहिड़ो न आहियां, तुंहिंजूं लीमन जहिड़ियूं अखियूं मूंखे न ॾेखार बड़वा। तोखां न ॾकंदमि मां, जेको करिणो हुजे कर। हितां हट न त हिकु ठूसो खाईंदे मुंहिंजो बड़वा। हल निकिर हितां ॼमूं न त ॾाढी मार खाईंदे। मुंहिंजा हथनि में थी आहे खुजली। तो दोस्त हे ॾिस मुंहिंजो नओं म्यूज़िक प्लेयर पूरे 50,000 जो अथई। मुंहिंजी अधु किडनी विकिणे करे वरितो आहे। ओ बड़वा, तुंहिंजे पिणे जो माल आहे, लतूं तो हणे पियो ईअं। तुंहिंजी माणे किॾे वई बड़वा? तव्हांजी ज़ाल अथव, तव्हांखे ख़बर। कुत्या पुट साम्हूं जवाब थो ॾे। हिकिड़ो गॾो रोज़ु ॾाढी उंगली कंदो हुयो। मां बि हिकु दफ़ो पकड़ियोमांसि ऐं 5 ई 5 उंगलियूं गॾु कयूंमांसि। पोइ खदड़े खे ख़बर पयसि सिंधी जो हथु छा थींदो आहे। अॼु ताईं वीचारो सोचींदो आहे कहिड़े चंडरे सां मुंहिंजो पालो पियो हुयो। अच बेटा वे, तो ख़बर अथई मां केरु आहियां? मां सांता क्लॉज आहियां। छा सांता क्लॉज? मुंहिंजे मथे ते छा चढ़ियो चरकट लिखियल आहे? सभु ख़बर आहे मूंखे। राजू हलवाई आई तूं। वञ जलेबी खणी अच, ॾाढनि ॾींहंनि खां न खाधी आहे मां। अरे तोखे कीअं ख़बर पई बेटा? ओ भगत पान पियो खाए। मां हिकिड़ो जोक ॿुधायोमांसि त उहो कुते जो पुटु खिलियो ऐं सॼी पान जी पिचकारी मुंहिंजे मुंहं ते अची वई। भगतनि खां परते रहो दोस्त, न त ईअं ई थुकूं जलींदे।